नाज़िम खानपुर महर वेझो फसल जी भेल तां झेड़े में हिकु ॼणो क़तल थी वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर ग़ुलाम नबी महर। जी ग़ुलाम नबी, छा तफ़सील आहिनि? जी, खानपुर मार थाने जी हद आहे पीरबरी वारे इलाइक़े में ॻोठ आहे केयर बाज़ार, जंहिंमें फसल जी भेल तां बाज़ार बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे, जिते लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि हिकु ॼणो 25 सालनि जो आहे ज़मीर बाज़ार पुटु जेको आहे बचाव बाज़ार जो क़तल थी वियो आहे, जंहिंखे वारिस जेको आहे अॼु ज़ख़्मी हालत में खानपुर वारी इस्पताल में खणी आया, जिते उहो ज़ख़्मनि जा सूर नसनि जेको फौत थी वियो आहे, जंहिं बाद जेको आहे वारिस जेके आहिनि हुनजो लाश जेको आहे वापसि ताईं ॻोठ खणाए विया आहिनि, जंहिं इहे बि इतला मिलिया आहिनि वाक़ई में जेके 3 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। तव्हांखे इहो ॿुधाईंदो कल्ह जेको आहे बाज़ार बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में फसल जी भेल तां झेड़ो थियो, जंहिंमें हिकु ॼणो जेको आहे ज़ख़्मी थियो, जंहिं बाद इहे ॿी धुर जेको आहे जेको प्लान वठणु आहे उते वई, जंहिं बाद झेड़ो थियो, जंहिंमें इहो क़तल थी वियो आहे। जॾहिं अहिड़े तरह पुलिस जेको आहे वाक़ई वारा रवाना थी वई आहे ऐं हिन वक़्तु को बि जेको आहे न केस दाख़िल थियो न का गिरफ़्तारी मां। ग़ुलाम नबी, अव्हां जी महिरबानी।